मां डॉक्टर अब्दुल गफ़ार आहियां, SD जो नायब सदर। सभ खां पहिरियां ई बेरिया हॉस्पिटल जो जो कंसर्ट आहे कार्डियक सां शुक्रगुज़ार आहियां पूरी SDO जी टीम जे तरफ़ां, जिन हिते कैंप लॻाई। माशाल्लाह कैंप सुठे तरीक़े सां हली रही आहे। पेशेंट भी माशाल्लाह आया आहिनि। हिननि जी हिते तमामु सुठी फैसिलिटीज़ बि आहिनि। पेशेंट जी जेको सो ECG थी रही आहे, शुगर बि टेस्ट थी रही आहे ऐं मेडिसिन फ्री कास्ट भी मिली रही आहे। माशाल्लाह डॉक्टरनि जो बि रवैयो, डॉक्टरनि जो मरीज़नि सां मिलणु जुलणु, उन्हनि जी जेका सा बिहेवियर तमामु सुठी आहे ऐं पेशेंट बि माशाल्लाह तक़रीबन मुतमिन आहिनि। असां बि डॉक्टर जी जेका बेरिया हॉस्पिटल खां टीम आहे उन्हनि जा बि असां बेहद शुक्रगुज़ार। हिते कैंप लॻाई ऐं उन्हनि सुठे नमूने सां सुठे तरीक़े सां मरीज़नि खे ॾिठो बि आहे ऐं मरीज़नि जी ECG बि कई आहे ऐं मरीज़नि खे मेडिसिन बि ॾिनी आहे। ऐं उन खां पोइ को पेशेंट अहिड़ो टिपिकल आहे या को अहिड़ो कॉम्प्लिकेटेड आहे त उन्हनि खे बि जेको सो हिननि सुठे नमूने गाइड कई आहे। अलाह न करे कोई प्रॉब्लम आहे त उन्हनि खे इहो गाइड कई आहे, उनखे ॿुधायो वियो आहे त तव्हां बेरिया में अचो, बेरिया हॉस्पिटल में अचो, उते तव्हांजो वधीक चेकअप थींदो, वधीक तव्हांजी इको थींदी, वधीक तव्हांजी टेस्ट थींदियूं। ऐं उन खां पोइ टेस्टूं कुझु अहिड़ियूं आहिनि जेके कंसर्ट हूंदियूं आहिनि कार्डियक सां, उहे हुते तव्हांजी थींदियूं। उन जे मुताबिक़ तव्हांजो इलाजु कयो वेंदो। माशाल्लाह टीम तमामु अलर्ट आहे। असां बि जेको SDO तमामु उन्हनि सां फुल फ्लैज में असां तावन में आहियूं। इंशाअल्लाह ताला कैंप आहे, फस्ट टाइम कैंप लॻी आहे हिते मेमनगोट में। आईंदा अहिड़ियूं कैंपूं लॻंदियूं जंहिंमें इंशाअल्लाह ताला असां पेशेंट खे जेके कार्डियक सां कंसर्ट आहे उनखे सॉर्ट आउट करे पेशेंट खे असां वेटिंग लिस्ट में रखंदासीं। पोइ जॾहिं कैंप लॻी त इंशाअल्लाह ताला असां उन्हनि मरीज़नि खे कार्डियक जेकी टीम अची। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां चवंदुसि त असुलु छा आहे, अॼुकल्ह कार्डियक पेशेंट तमामु घणा आहिनि ऐं हीअ जेका हिन जेका कैंप लॻाई आहे इहा त ख़ासि तौरु जेके ग़रीब जेको तबिको आहे उन लाइ त वॾो हिकु बेनिफिट आहे। छाजे करे त उन जी मेडिसिन बि तमामु कास्टली हूंदी आहे, इन जेका टेस्टियूं आहिनि तमामु कास्टली हूंदियूं आहिनि। त असां इहा कोशिशि करियूं था त हिन में जेके ग़रीब पेशेंट आहिनि हिन मां पंहिंजो फ़ाइदो वठनि ऐं पंहिंजो चेकअप कराइनि ऐं पंहिंजी मेडिसिन उन्हनि खे जेका मिले उहो यूज़ कनि। अलाह न करे कोई प्रॉब्लम आहे, काई शिकायत आहे, उहा असांखे ॿुधाइनि। इंशाअल्लाह ताला फर्दर जेके कैंप थी त उन में असां उन्हनि खे चेकअप कराईंदासीं। ऐं हीअ ग़रीबनि लाइ वॾो बेनिफिट आहे। कार्डियक अॼुकल्ह बीमारी तमामु घणी वधी वई आहे, शुगर जी बीमारी वधी वई आहे, त हे जेको ग़रीब तबिको मां पूरो पंहिंजो फ़ाइदो वठे। थैंक यू।